ठठे मां ख़बर ॾींदा हलूं त ज़िले ठठे जे अहम तालुके केटी बंदर सां तालुक़ रखंदड़ ॿारनि खे तइलीम ॾींदड़ वाहिद बुगाण हाई स्कूल जिते लॻभॻ 700 ॿारड़ा तइलीम पिराइनि था, जंहिंमें 70 जे वेझो नियाणियुनि जो अंग पिणु शामिल आहे। जेके इन स्कूल में तइलीम पिराइण अचनि थियूं, स्कूल में कमरा न हुजण करे सिर्फ़ 350 ॿार अचनि था, जेके पिणु उस्तादनि जी खोट सबबि मयारी तइलीम खां महरूम आहे। स्कूल जी बिल्डिंग न सिर्फ़ ज़बू हाल जो शिकार आहे, पर स्कूल जी छित बुरी तरह मुतासिर हुजण करे अक्सर छितनि तां चापड़ किरण सबबि कंहिं बि वक़्तु कंहिं इंसानी लम्हे जे जनम वठण जा इम्कान मौजूद रहनि था। स्कूल में हिकिड़ो कमरो बि आहे जंहिंखे स्टाफ रूम सॾियो वेंदो आहे, जंहिंमें उस्ताद वेही तइलीम या पंहिंजा ज़ाती मसइलनि लाइ डिस्कशन कंदा रहंदा आहिनि। गाड़ो जे कुझु दोस्तनि वस वारनि खे अपील कई आहे त रवायती किरदार खां हटी करे बुगाण हाई स्कूल जी नई तइमीर कराए घुर्बल समूरा मुतालबा मंज़ूर करे बिल्डिंग खे फ़ाल कयो वञे, जीअं हितां जे शागिर्दनि खे तइलीम जहिड़ी बुनियादी हक़ हासिल थी सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।